जमाल थाने जे अदकोट अलीगढ़ जाफरी रवासी शागिर्द भूरल जाफरी दिलीजान मल्क हायर सेकेंडरी स्कूल खां मोकल बाद पंहिंजे घर अची रहियो हो त ॻोठ ज़ंगी बालकानी जे भरिसां टे नामालूम हथियारबंदनि हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए 2020 सीडी मोटरसाइकिल रोक रक़म टच मोबाइल ऐं ॿियो सामान फुर करे ओलह तरफ़ फरार थी वञण में कामयाब थी विया। वाक़े ख़िलाफ़ मुतासिर धुर जो एहतजाज SSP कश्मोर कंदकोट खां वाक़े जो नोटिस वठण इंसाफ़ जी घुर। ॿिए तरफ़ वाक़े ख़िलाफ़ हाई स्कूल दिलीजान मल्क जा शागिर्द ऐं उस्ताद तोड़े मुतासिर धुर सुभाणे तंगवाणी घोसपुर रोड ब्लॉक करे रोड ते धरणो हणंदा। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। मां 10 क्लास जो शागिर्द आहियां। मुंहिंजो नालो भूरल जाफरी आहे। मां स्कूल खां वापसि अचां पियो, मुंहिंजे धाड़े मोटरसाइकिल मोबाइल फुरियो जमाल थाणे जी हद में।